औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सल्लल्लाहु अस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह। तमाम दोस्तनि खे मुंहिंजी तरफ़ां सलाम क़बूल पोइ। उमेद आहे बिल्कुलु ठीकु ठाक हूंदुमि। ऐं हिन वक़्तु मां सिंध डिजिटल स्टूडियो जे पेज तां लाइव आहियां ऐं हीअ असांजी टेस्टिंग आहे। जेके नात ख़ान आहिनि असां उनखे लाइव वठंदासीं ऐं इंशा अल्लाह ताला जेके भी मशहूर सना खान मुस्तफ़ा आहिनि, छो जो हिकिड़ो ॾींहुं लेट इन करे थी वई त कुझु मुंहिंजी आई डी प्रॉब्लम क्रिएट थियल हो, इन करे अॼु थोरो टेस्टिंग ते आहियूं, ॾिसंदा आवाज़ु वग़ैरह क्लियर अची रहियो आहे। ऐं असां सां दोस्त मुंहिंजो प्यारो शागिर्द गॾु आहे, उनखे असां वठंदासीं लाइव। छो जो असांजी टेस्टिंग आहे इन करे अञा टाइम आहे त आवाज़ शानवाज़ तव्हांजो असांजो थोरो आस्ते थो अचे साईं। जी आवाज़ तव्हांजो थोरो घटि थो अचे। अच्छा, आवाज़ क्लियर न पियो अचे, आवाज़ हाणे सही पियो अचे? हाणे 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 सही आहे, हाणे सही। अच्छा, हेडफोन जे प्रॉब्लम वग़ैरह ईअं हूंदो। तव्हांजो आवाज़ु घटि अची रहियो आहे। हा हाणे सही आहे। सही आहे बिल्कुलु। हलो, माशाल्लाह, ॾिसंदड़नि खे तव्हां छा चवंदव? सभ खां पहिरियां त मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हीउ फस्ट टाइम मां जेको आहे सो लाइव आयो आहियां सिंध डिजिटल स्टूडियो मोरो। असांजो तमामु बहितरीनु कमु हली रहियो आहे उते। ऐं लाइव आहे तव्हां सो ॿिया दोस्त बि इनशाला काफ़ी कमेंट्स बि अची रहिया आहिनि, उनजा मां कमेंट्स पेश कंदुमि ज़रूरु। मुंहिंजी आई डी में प्रॉब्लम क्रिएट थियल इन करे मां हिन पेज तां इनशाला सॼो महीनो हिन पेज तां ईंदासीं लाइव। दोस्तनि जा मां कमेंट्स बि पढ़ंदो वेंदुसि ऐं शाहनवाज़ बि कादरी साहब गॾु आहे। हीअ असांजो टेस्टिंग आहे हिकिड़ो। हीअ स्टार्ट में असां टेस्टिंग रखियो आहे। काफ़ी दोस्त अची रहिया आहिनि ऐं उनजा कमेंट्स बि अची रहिया आहिनि। अब्दुल बासित सुमरो साहब लिखी रहिया अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा, मतिलबु तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं अब्दुल वहीद लिखियो आहे आवाज़ सही, जी जी आवाज़ सही आहे। अच्छा बिल्कुलु, हा बिल्कुलु ईअं कमेंट्स ॿुधाईंदा हलो, आवाज़ प्रॉब्लम हुजे या छा, त उन हवाले सां असां तव्हां कमेंट्स में राय बि ॾींदा हलो। ऐं असां ॿिया दोस्त बि हिकिड़ो तमामु सुठो सना ख़ान मुस्तफ़ा, उहे बि असां हुनखे बि जॉइन करण वारा आहियूं। हीअ थोरी असांजी टेस्टिंग थी रही आहे। हा शाहनवाज़, तव्हां ॿुधायो काफ़ी कुझु। दोस्तनि जो चवणु आहे त तव्हां हिकिड़ो प्रोग्राम लाइव कयो रमज़ान जे हवाले सां, तो मां तव्हांखे अर्ज़ु रखियो। दोस्त मैसेज पिया कनि मूंखे त कॾहिं तव्हां ईंदव पेज ते तव्हां लाइव। मां दोस्तनि खे ॿुधाईंदा त हा बिल्कुलु, आवाज़ तव्हांजो शायदि मुंहिंजे हेडफोन में को प्रॉब्लम आहे। छा आवाज़ घटि अची तव्हांजे रहियो आहे हेडफोन बिल्कुलु? में आहे, तव्हांजे हेडफोन में चकर आहे। अच्छा हेडफोन, हा हेडफोन चेंज कयूं था। ऐं बिल्कुलु दोस्तनि जा कमेंट्स अची रहिया हुआ ऐं मां ॾिसी रहियो हुउमि त उन्हनि जो इहो ई चवणु हो। अच्छा, उन्हनि जो इहो ई जेके चवणु हो नात त खान आहिनि उन्हनि जो जेको आहे ख़्यालु आहे त असां बि लाइव अचूं ऐं साईं जे प्रोग्राम में शामिल थी करे नातूं पढ़ूं। मोकिलियो अथव? अच्छा ठीकु आहे। अच्छा शाहनवाज़, काफ़ी दोस्त मैसेज अची रहिया आहिनि। असद आबिद फुल साहब तमामु प्यारा दोस्त आहिनि असांजा। ऐं उन्हनि जो मैसेज अची रहिया, सलाम अचूं भाई, वालेकुम सलाम, ख़ुशी ख़ैर आहे, उमेदु आहे बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। ऐं नजीबुल्ला सुमरो साहब लिखियो आहे अस्सलाम वालेकुम भाई, कहिड़ा हाल आहिनि, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पाक जा करम, तव्हांजूं दुआऊं। अलीकोट जागीरानी साहब जेके जिद्दा मां ॾिसी रहिया आहिनि, उन्हनि लिखियो आहे माशाल्लाह नाइस, वॾी महिरबानी। फ़क़ीर माण्हू आहे। हा साईं बिल्कुलु। अच्छा शाहनवाज़, इहो ॿुधायो त स्टूडियो वर्क कीअं हली रहियो आहे? माशाल्लाह तमामु बहितरीनु मोट मिली रही आहे अव्हांजे साथ सां, अव्हांजी दुआउनि सां। सही। काफ़ी दोस्तनि जो इहो चवणु आहे तव्हां
हिन पेज तां प्रोग्राम आणियो असांजी तमन्ना आहे त इख़्तिताम आख़िर प्रोग्राम और शामिल थी करे नातूं पढ़ूं हूअं त तव्हां मीडिया ते हूंदा हो अच्छा ॿिए दोस्तनि खे जेको आहे सो लाइ वठूं था हितां ई कोन थींदो हलो हिन खे दोस्त ने मोकिलियो ही हिन मां ई हुयो न फारूक अच्छा शाहनवाज़ तव्हां भला जेसि ताईं मां असांजो सेटिंग हले पई मां मैसेज बि पढ़ां थो तव्हां जेसि ताईं कुझु हिकिड़ी ॿ मिसरा नाते ॿुधाए जी छॾियो महेश साहब जी 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 सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे थो घुरां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे थो घुरां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे सिंध में मूं तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़वा सिर्फ़ हिकु मौलूद तुंहिंजो मूं जे लाइ किरोड़वा गंज ॿिया काॾे कबा जॾ तो जहिड़ो गोहर हुजे थो घुरां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे गुफ़्तगू हीअ पाण में रल जी कंदा मुनकर नकीर ही मोहम्मद जो मदाही थव गुलाम नबी फ़कीर ॾियोस माफ़ी ख़ैर सां खुशपाश ताईं महशर हुजे थो घुरां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे माशाल्लाह काफ़ी दोस्त ॾिसी रहिया आहिनि कमेंट्स तव्हांजो बि काफ़ी आवाज़ घटि पियो अचे अच्छा असल में टेस्टिंग में थींदो रहंदो आहे स्टार्ट में हाणे शायदि आवाज़ मुंहिंजो क्लियर ईंदो हा हूंदो हिते 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 करे हा हिते हिते सही आहे ओके हिते आहे ओके आहे हा बिल्कुलु अच्छा मां कॉन्टेक्ट दोस्तनि सां करे रहियो आहियां त जेके दोस्त आहिनि उन्हनि खे असां लाइ वठूं ऐं उन्हनि जी आवाज़ में जेको आहे सो असां नात ॿुधूं जी हींअर जी दोस्त काफ़ी असांखे बि चवनि पिया अच्छा तव्हां ॾे कमेंट्स शो थी रहिया आहिनि न असां ॾे न अच्छा अच्छा मां तव्हांखे ॿुधायां थो कमेंट्स मूं ॾे अची रहिया आहिनि साकिब कुबर साहब तमामु प्यारा दोस्त आहिनि असांजा उन्हनि लिखियो आहे त अस्सलाम वालेकुम अच्छा भाई वालेकुम सलाम शायदि आरहीं अदा असां शामिल थी सघूं था लाइव बिल्कुलु तव्हांखे सभिनि खे शामिलु कंदासीं मुंहिंजो व्हाट्सअप नंबर आहे उन ते तव्हां अचो ऐं हिकिड़ो दोस्त असां सां ॿियो बि जॉइन करे रहियो आहे हींअर तमामु प्यारो दोस्त आहे खणो वठोसि अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम एहतशाम भाई अस्सलाम वालेकुम छा हाल आहे सर ठीकु आहियो तबियत सही आहे ख़ुशि आहियो ख़ैर आहे रमज़ान भलारो महीनो शुरू थी चुको आहे तव्हांखे मुबारक हुजे ऐं कीअं पियो तव्हांजी जेको गुज़रनि ही जेके ॾींहं आहिनि रमज़ान वारा अक्सर तव्हां त सिंधी चैनल ते होस्ट रहंदा आहियो ऐं हिन भेरे भला छा मसरूफ़ियात आहिनि बिल्कुलु इम्तियाज़ गिरियो साहब जेको असां नवाब शाह जा धरती न्यूज़ जा ब्यूरो चीफ आहिनि उहे बि असां सां हिन वक़्तु गॾु आहिनि लाइव आहिनि
ऐं उन सां गॾोगॾु शाहनवाज़ अली क़ादरी साहब उहे बि लाइव आहिनि। हीअ असांजो इम्तियाज़ भाई सभ खां पहिरियां ॿुधाईंदो हलां त टेस्टिंग आहे, थोरो टेस्ट करे रहिया आहियूं, त ॾिसी रहिया आहियूं त मतिलबु सुभाणे खां बाक़ाइदे असां जेको आहे सो लाइव अचूं ऐं उन में सुठा जेके नात ख़ान आहिनि जेके उन्हनि खे बि असां लाइव वठूं, मौली हज़रात जेके आहिनि उन्हनि खे बि असां लाइव वठंदासीं इनशाला। ऐं रमज़ान जो महीनो माशाल्लाह हर साल हूअं त मुंहिंजो कंहिं चैनल ते गुज़रंदो आहे, पर हिन साल जेको आहे त जेके प्रोग्राम आहिनि मुंहिंजा उहे उन ते जेके पोएं साल वारो आहे उहो जेको आहे रिपीट में हले पियो ऐं KTN ते बि हले पियो। बाक़ी उन खां अलावा जेको इहो आहे शायदि माइक जो इम्तियाज़ जो ऑफ थी वियो आहे। इम्तियाज़ भाई जी जी माइक बिल्कुलु मां ॿुधां पियो जी, हा सही माफ़ हाणे कयो। अच्छा, सो इहो ॿुधाईंदो हलां त हिन साल मूं रमज़ान जे महीने में सुभाणे खां बाक़ाइदे असां जेके नात ख़ान हज़रात आहिनि उन्हनि खे असां लाइव वठंदासीं। हिन वक़्तु कारी मंठार साहब जेके असांजे नवाब शाह जा मशहूरु सना ख़ान मुस्तफ़ा आहिनि उहे बि असां सां हिन वक़्तु गॾु अची विया आहिनि। कारी मंठार साहब उनखे बि असां पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम कारी साहब। वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। आपको सर खुश आयो खैर तो बेशे ठीक है खैर अल्हम्दुलिल्लाह दुआऊं तव्हांजूं। तव्हां ॿुधायो साईं ख़ुशि आहियो, तबियत मुबारक अल्लाह सही आहे? जैसान अल्लाह जैसान अल्हम्दुलिल्लाह। माशाल्लाह रमज़ान जो ॿियो रोज़ो जेको आहे सो असां इफ़्तार करे छॾियोसीं ऐं टे जी रोज़े सर में असां बिल्कुल शामिल थी विया बिल्कुल। बस असां तरावी पढ़ी फारिग थियासीं त तव्हांजी अलाई आहियूं। न पाण त मैसेज मिलियो आवाज़ जो। हा साईं बिल्कुलु इहो सोचियोसीं त असां हिकिड़ो सोशल डिस्टेंस रखी करे ऐं दोस्तनि सही सां ॻाल्हि लाइव अची करे ऐं असां जेके असांजा तमामु सुठा सना ख़ान मुस्तफ़ा आहिनि, मौली हज़रात आहिनि, उलमा इकराम आहिनि, उन्हनि खे असां लाइव वठी करे ऐं उन्हनि खां कुझु उलमा इकरामनि खां गुफ़्तगू बि कयूं ऐं नात ख़ान जी आवाज़ में नातूं बि ॿुधूं। इन हवाले सां ही असां माना टेस्टिंग करे रहिया तमामु आहियूं। भलो साहब ही बिल्कुलु। फस्ट टाइम असां हिकिड़ो मां आयो आहियां अॼु, ही टेस्टिंग करे रहिया आहियूं त असां टेस्टिंग कयूं, उन खां बाद में ॾिसूं था त जेको आहे हिन वक़्तु असां सां 3 दोस्त गॾु आहिनि ऐं शाहनवाज़ बि आहे, इम्तियाज़ बि आहे ऐं कारी मंठार साहब माशाल्लाह बि सर आहे। सो शाहनवाज़ कादरी साहब खुश आयो खैर तो बे ठीक आहे। आवाज़ अचे पियो मूंखे? हिन जो अच्छा हिकिड़ो मिनट माइक हुन जी ऑफ हुई। हाणे ॻाल्हायो साईं। ठीक अल्हम्दुलिल्लाह मां ठीकु आहियां बिल्कुलु। तव्हां ॿुधायो रमज़ान शरीफ़ अल्लाह जा कीअं पियो एहसान गुज़रे? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा एहसान। बस तबियत सही आहे साईं? पर आहे त अॼुकल्ह कोरोना जी वजह सां हर इंसान डिस्टर्ब आहे। दुआ हा फरमायो साईं त अल्लाह बसि ताला हिन वबा खां साईं जल्दी असांजी जान छॾाए, साईं अल्लाह ताला बसि असांखे छुटकारो नसीब फरमाए। अलाह खां दुआ करो भलाई थींदी इंशाअल्लाह। सर भाऊ इम्तियाज़ कीरो साहब खुश आयो खैर तबियत ठीक आहे? साईं अल्हम्दुलिल्लाह सब ख़ैर। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो साईं? कीअं पिया रमज़ान जा रोज़ा हलनि अल्लाह साईं? जा एहसान अल्हम्दुलिल्लाह सर अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त। लिंक मोकिलियो। शाहनवाज़ कादरी प्रोग्राम साहब को नात त ॿुधायो असांखे। हा इम्तियाज़ करियो, मां ॿुधाईंदो हलां साईं तव्हांखे मां हिकिड़ो नात ॿुधाए चुको कमेंट्स आहियां, हाणे कमेंट्स उस्ताद हिकिड़ा ॿुधाए कमेंट्स अची रहिया आहिनि। मां हिकिड़ो मिंट त उहे थिए जी 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 साईं जी पीर सैयद मोहम्मद इस्माइल शाह जिलानी साहब उन्हनि जो कमेंट्स अची रहियो आहे ऐं साईं जन लिखी रहिया आहिनि माशाल्लाह तमामु बहितरीनु। ऐं साईं जन खे बि असां लाइ वठूं था सुभाणे खां इंशाल्लाह। वरी काफ़ी ॿिया मैसेज अची रहिया आहिनि जेके बि दोस्त आहिनि सभिनी खे कमेंट्स मां पढ़ी रहियो आहियां, तव्हां ते कमेंट्स न पिया अचनि। सभिनी खे जेके दोस्त काफ़ी सारा दोस्त सलाम पेश करे रहिया आहिनि। वालेकुम वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। ऐं शहर फ़हद मुस्तफ़ा बुगियो जी तरफ़ां अस्सलाम वालेकुम सभिनी दोस्तनि खे। ऐं उन खां अलावा अच्छा मां इहो ॿुधाईंदो हलां त सुभाणे खां असां हिकिड़ो टाइम हिकिड़ो मतिलबु कि असां कंदासीं, फिक्स कंदासीं टाइम। उहो मां पोस्टर ठाहींदुमि सुभाणे। त सुभाणे सां गॾु केरु सुभाणे कारी मंठार साहब सां सुभाणे सां गॾूं था ऐं हफ़्ता ट्रांसमिशन इंशाल्लाह सर असां नालो इंशाल्लाह। रखंदासीं। उन में बाक़ाइदे नातूं बि थींदियूं, तमामु प्यारी गुफ़्तगू बि थींदी इंशाल्लाह ताला। हिन वक़्तु दिलि चाहे थी त कारी मंठार साहब जे आवाज़ में हिकु नात शरीफ़ ॿुधूं। काफ़ी देरि सर थी चुकी बिल्कुल आहे।
रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे हर इंसान जी दिलि चाहींदी आहे त मदीने पाक में इहे घड़ियूं गुज़रनि। सुभान अल्लाह। त हिन हवाले सां मदीने पाक जे हवाले सां हिकु नात आहे उर्दू में, मां पेश कयां थो। साईं पीर सैयद मोहम्मद अब्दुल कादिर शाह जिलानी साहब सलाम पेश कंदा आहिनि तव्हांखे। परगादेस हो वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाह। साईं बिस्मिल्लाह साईं। सर बिल्कुल। सल्लल्लाहु अलैहि या या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। कुछ नहीं मांगता मैं मौला तेरी हस्ती से। सुभान अल्लाह। हाँ कुछ नहीं मांगता मैं मौला तेरी हस्ती से। सिर्फ एक बार मदीने का नजारा दे दो, सिर्फ एक बार मदीने का नजारा दे दो। हाँ कुछ नहीं मांगता मैं मौला तेरी हस्ती से। मैं नहीं कहता ये है साहिबे नजर कहता है, फलक से आके यही बात कमर कहता है। फिर से आका मुझे उंगली का इशारा दे दो, फिर से आका मुझे उंगली का इशारा दे दो। हाँ कुछ नहीं मांगता मैं मौला तेरी हस्ती से। सिर्फ एक बार मदीने का नजारा दे दे। हाँ कुछ नहीं मांगता मैं मौला तेरी हस्ती से। कि अपना जिस वक्त जन्नत में ठिकाना होगा, पाके जन्नत को भी लब पे ये तराना होगा, पाके जन्नत को भी लब पे ये तराना होगा। मौला तैबा में जो गुजरी वो दोबारा दे दे। मौला तैबा में जो गुजरी वो दोबारा दे दे। हाँ कुछ नहीं मांगता मैं मौला तेरी हस्ती से। कि इसने भी मदीना देख लिया, उसने भी मदीना देख लिया। आका कभी तो मैं भी कहूँ मैंने भी मदीना देख लिया। सिर्फ एक बार
मदीने का नजारा दे दे। हाँ कुछ नहीं मांगता मैं मौला तेरी हस्ती से। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तमामु माशाअल्लाह। बहितरीन अंदाज़ माशाल्लाह आवाज़ तां जज़ाक अल्लाह। तव्हांजो माशाल्लाह आहे। तव्हां जीअं हिकिड़ी आज़ान रखी सोशल मीडिया ते जी माशाल्लाह सर जी, बिल्कुल यकीन बिल्कुल। कंदो त माना के जंहिंमहिल तव्हांजी आज़ान ॿुधी रहिया हुआसीं कुझु देरि लाइ ईअं महसूसु थी रहियो अखियूं बंदि करे त असां जेको आहे सो हींअर मदीने पाक पहुची विया आहियूं ऐं उते हरम शरीफ़ जे हाणे इर्द गिर्द मतिलबु के होटल निकिरी करे वञी रहिया आहियूं, रस्ते ते आहियूं, उहो आवाज़ अची रहियो। बिल्कुल सर जी। माशाल्लाह अल्लाह पाक तव्हां जज़ाक सलामत अल्लाह सर। रखे असांजे नवाब शाह न बल्कि ऐं पूरे सिंध जा। अल्हम्दुलिल्लाह सर उहा आज़ान तक़रीबन सोशल मीडिया ते काफ़ी ॾिठी हुई, तक़रीबन 1.5 लख माण्हुनि हा माशाल्लाह। व्यूअर्स ॾिठी तक़रीबन। हा बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। तमामु दोस्तनि शेयर कयो उनखे तव्हांजी जी जी पोस्ट जी खे बिल्कुल। ऐं काफ़ी ॿिया मैसेज अची रहिया आहिनि। अच्छा मां हिकिड़ी दोस्त में ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त जेके दोस्त ॾिसी रहिया आहिनि त उहे कमेंट्स बि करे रहिया आहिनि पर कमेंट्स जेकॾहिं को नात खां नात पढ़े थो त सुभान अल्लाह माशाल्लाह जा कमेंट्स तव्हां लिखो त उहो बहितर रहंदो। अच्छा असां सां गॾु इम्तियाज़ कीरो साहब गॾु आहिनि, हुन सां हिकिड़ो 2 मिंट वेंदासीं हुन जी तरफ़ ऐं हुनखे पुछंदासीं त इम्तियाज़ भाई छा ॾिसी रहिया आहियो त माशाल्लाह जीअं तव्हां हिकिड़ा ब्यूरो चीफ आहियो, न्यूज़ में आहियो, त ही जेकी वबा फैली हुई आहे इन हवाले सां छा चवणु आहे त मतिलबु इन जो कॾहिं ख़ात्मो थींदो या छा चई रहिया आहिनि उन हवाले सां कुझु ॿुधायो। जी अच्छा भाई तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ही जेकी वबा आहे पूरी दुनिया में हली रही आहे ऐं इन जो असरु जेको आहे असांजे मुल्क, असांजे सिंध बल्कि असांजे शहर नवाबशाह ताईं इन जी असरु हेठि रहियो आहे। त हिकिड़ो खुदाई हिसाब किताब आहे, हिकिड़े वबा हली रही आहे त असांखे घुरिजे त जेको हुकूमत पारां जेके सोशल मीडिया ते जेके उन्हनि जा बयानात हलनि था त असांखे उहो फर्ज़ु आहे त उन ते अमल कयूं, हिनखे मज़ाक न वठूं। तमामु वॾी हिकिड़ी बीमारी आहे, वबा आहे ऐं पूरी दुनिया उनजी लपेट में आहे। त असांजा काफ़ी दोस्त उनखे मज़ाक वठंदा आहिनि, तयारी ई न आहे, हुकूमत हिन करे थी करे, पैसनि जे करे थी करे, त इहो बिल्कुलु ग़लति थींदो। असां लिखियलु पढ़ियल माशरे में रहूं था त जिते तव्हां ॾिसंदो त अरबे रुपयनि जो नुक़सानु आहे डेली पाकिस्तान हुकूमत खे, सिंध हुकूमत खे, ऐं उनजे बावजूदि सैयद मुराद अली शाह जेको वज़ीर आला सिंध आहे उहो पाण माफ़ी थो वठे क़ौम खां त मूंखे माफ़ कयो, महिरबानी करे जेको समाजी विथी आहे, सोशल डिस्टेंस आहे, उहो घटि में घटि तव्हां रखो। उन खां अलावा जेकॾहिं कंहिं तव्हां हैंडशेक कयो था, हथु मिलायो था, त महिरबानी करे पंहिंजे हथनि खे घर वञण खां पहिरियां हथनि खे चङी तरह साफ़ कयो, तक़रीबन 20 सेकंडनि ताईं हथनि खे चङी तरह साफ़ कयो। इन खां सही अलावा काफ़ी सारियूं ॿियूं बि जेके इज्तिमा था थियनि, तव्हांखे ख़बर आहे त जेके जुमे जी निमाज़ ते उन जा जेके जुमे जी निमाज़ वारा इज्तिमा आहिनि उन्हनि ते पाबंदी, तरावियुनि ते पाबंदी, ओवरऑल इहे जेके आहिनि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन करे हुकूमत करे पई त जीअं असांजा जेके शहरी अवाम आहे इन मर्ज़ खां बची सघनि। त अलाह साईं खां असांजी इहा ई दुआ आहे, भलारो महीनो आहे ऐं मौलवी हज़रात असांजा दोस्त वेठा आहिनि, इन्हनि खां इहा ई इल्तिजा कंदासीं त दुआ कनि हिन भलारे महीने जे सदके असांखे जेको आहे माफ़ी मिले जेको आमीन आमीन तमामु। सर। बिल्कुलु त ॿी ॻाल्हि त सर सभिनी दोस्तनि खे इहो चवंदुसि त मां धरती टीवी जे लाइ सुभाणे या ॿिए ॾींहुं प्रोग्राम ठाहींदुसि त तव्हां दोस्तनि खां बि इंटरव्यू करण जे लाइ ईंदुसि, पोइ टाइम हिकिड़ो अहिड़ो को सेट करे रखो त पोइ तव्हां वटि पहुची करे तव्हांजे रमज़ान जे हवाले सां प्लस जेकी ही वबा हले पई इन मुतालिक़ तव्हां सां कमेंट्स वठां। बिल्कुलु साईं कारी ठीकु आहे मंठार सर साहब इंशाल्लाह। तव्हांजे बिल्कुलु ॼातल सुञातल आहिनि, उहे हिकिड़ी जॻह तव्हांखे मिलंदा ऐं उहा जेका मुनी बाज़ार में आहे उते साईं जन तव्हांखे मिली वेंदा ऐं पर बाक़ी साईं जन तव्हां इंशाल्लाह जिते चवंदा हुते हाज़िर थींदासीं, को मसइलो न आहे सर। हा इनशाला मूं बि इहो ई चाहियो पियो ठीकु त आहे। हिकिड़ी मतिलबु के छा चवंदा आहिनि त प्रोग्राम ठाहियो वञे जंहिंमें कारी मंठार साहब हुजे, मां हुजां, हिकिड़ा महिनात खान हुजनि, सो असां मिली करे हिकिड़ो पूरो प्रोग्राम हिकिड़ो रिकॉर्ड थिए ऐं उन में
वबा जे हवाले सां या नाथ खान जी ज़िंदगी आहे उनजे हवाले सां हिकिड़ो पूरो प्रोग्राम हुजे बिल्कुलु बिल्कुलु त इंशाल्लाह हीअ असांजो प्रोग्राम जेको हो टेस्टिंग हो असां टेस्ट करे छॾियोसीं वरी इंशाल्लाह हाणे मां पोस्टर ठाहियां थो ऐं पोस्टर हिकिड़ो अपलोड थींदो इन प्रोग्राम जो हिकिड़ो बाक़ाइदे नालो ॾिनो वेंदो नालो ॾेई करे सुभाणे खां अफ़्तार 7 बजे ताईं अफ़्तार थींदी आहे त उन खां असां कलाक ॾेढ कलाक पहिरियां अची करे हिकिड़ो प्रोग्राम असां पूरो कंदासीं हिकिड़ो 50 मिंट जो या 60 मिंट जो प्रोग्राम रिकॉर्ड कंदासीं जंहिंमें तमामु प्यारा सना ख़ान मुस्तफ़ा असां सां गॾु हूंदा ऐं उलमा इकराम बि असां सां गॾु हूंदा इंशाल्लाह ताला त हीअ असांजी टेस्टिंग हली रही आहे इन में थोरो अञा चेक करे रहिया आहियूं त असांखे वीडियो जेको आहे किथे रखणु घुरिजे नाथ ख़ान खे किथे रखणु घुरिजे उलमा इकरामनि खे किथे रखणु घुरिजे त सुभाणे इंशाल्लाह ताला उहो टाइमिंग जेकी आहे उहो मुंहिंजो जेको ऑफिशियल पेज आहे एतिशम अब्दुल क़ादिर बाक़ी जेके राय ॾियणु चाहियो सुभाणे टाइम त उहो पोस्टर में लिखूं था 5 बजे या 6 बजे ताईं टाइम हूंदो उन में अची करे नाथ ख़ान उलमा इकरामनि सां वेही करे बाक़ाइदे कचहरी थींदी गुफ़्तगू थींदी नाथ ख़ानी थींदी ऐं कारी मंठार साहब खां पुछंदुमि त तव्हां साईं कुझु राय ॾियो त टाइमिंग छा ॾियणु घुरिजे प्रोग्राम जो सर शहरी में करणु चाहियो था या अफ़्तारी में करणु चाहियो था? साईं मां इहो सोचियो आहे त जेकॾहिं अफ़्तारी में कजे त जेके दोस्त आहिनि ॾिसंदड़ आहिनि तक़रीबन उहे टाइम जेको आहे तक़रीबन 4:30 बजे जो हुजे 5 बजे असर नमाज़ खां बाद सही आहे तक़रीबन 1 कलाक ठीकु आहे 1 कलाक बिल्कुलु सुठो टाइम आहे ऐं उन में इंशा ताला सुठियूं नातूं थी वेंदियूं सुठी कचहरी थींदी हिकिड़ो मख़सूस टाइम हूंदो पर हुन में हिकिड़ो जेके दोस्तनि जे घर में वेठा आहिनि ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जीअं हिकिड़ो लॉकडाउन लॻो पियो आहे त घर में वेही करे उहो ॾिसी रहिया आहिनि त असां नातूं ॿुधूं वधि खां वधि बयान ॿुधूं इंशा ताला उन्हनि दोस्तनि लाइ असां जेको आहे सो पंहिंजो ईंदासीं ऐं सही इम्तियाज़ आहे सर जेके इहो टाइम उस्ताद ठीकु आहे बिल्कुलु सही आहे ठीकु आहे ईअं सही वधीक आहे न जीअं सुभाणे अवां जी सभिनी जी जेका राय हुजे हा बिल्कुलु शाहनवाज़ काफ़ी जॻह ॾिसी रहियो आहे उनखे थो ॾिसूं ऐं छा 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 चइजे अलाए छा थो सोचे न न साईं असां 335 हींअर असां पियो तव्हांजे हुजे दीदार में मुंतज़िर आहियूं सर कुर्बान जा इंशाअल्लाह कुर्बान जी मोहबतूं अलाह सलामत रखे अलाह तव्हां हा ख़ुशि हा रखंदो हमेशह आबाद रखंदो आमीन 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 अच्छा साईं हाणे सुठी सुभाणे आहे खां सर माशाल्लाह गैदरिंग बि थी वञे ऐं इन में हा नात ज़िंदगी जे हवाले सां माशाल्लाह हिकिड़ो मैसेज वञे थो हा सुठी ॻाल्हि आहे बिल्कुलु इंशाल्लाह हा मां इहो ॿुधाईंदो हलां त सुभाणे जेको आहे सो प्रोग्राम जो जेको स्टार्ट थींदो मां कारी मंठार साहब तव्हां त बिल्कुलु असां सां गॾु हूंदा रेडी रहिजो त सुभाणे जीअं स्टार्ट में पाण तिलावत खां स्टार्ट तिलावत कंदासीं इंशाल्लाह हा बिल्कुलु तिलावत खां स्टार्ट कजे स्टार्ट खां बाद में नातू थियनि उन खां पोइ सुभाणे मां पूरी तव्हांजी ज़िंदगी जे मुतलक़ हिकिड़ो तव्हांजी इंटरव्यू थींदी न उन लाइ बि इंशाल्लाह तव्हां ज़रूरु ज़रूरु उन लाइ बि तव्हां तयारी रहजो जी जी ऐं सुभाणे दिलि मतिलबु इहो चाहियूं था त हिकिड़ो नाथ ख़ान मूंसां गॾु हुजे रोज़ानो त उन सां सुठी कचहरी थी सघे थी जेकॾहिं काफ़ी सारा वठंदासीं त पोइ उन में कचहरी न थी सघंदी सुभाणे 1 to 1 ठीक सर इंशाल्लाह ठीक तव्हां इंशाल्लाह सां इंशाल्लाह हूंदासीं ऐं टाइमिंग जेको आहे उहो मुंहिंजो पोस्टर जेको आहे मुंहिंजे पेज ते मुंहिंजे आई डी ते शेयर थी वेंदो तक़रीबन 8 कलाक जे अंदरि शेयर थींदो उन में टाइमिंग बि अची वेंदी ऐं 6 ते लाइव हलंदो सिंधी डिजिटल स्टूडियो उन पेज ते लाइव हलंदो छो जो मुंहिंजी आई डी में कुझु प्रॉब्लम आहे 3 ॾींहंनि में मुंहिंजो सही सही थींदो इंशाल्लाह पोइ थी सघे मां पंहिंजी आई डी तां बि लाइव अचां सही आहे पंहिंजे ठीक पेज ते लाइव ठीक अचां तो इन करे तव्हांजी वॾी महिरबानी साईं टाइम तव्हां ॾिनो कारी मंठार साहब महिरबानी अहमद जो असांखे शामिल कयो अलाह ताला ख़ुशि रखे अव्हांखे जी बाय शोर शोर हू अची रहियो आहे शायदि जो का का सही आहे आवाज़ क्लियर आहे अव्हांजी ठीकु आहे अच्छा को शोर अची रहियो आहे कारी हिन जो शाहनवाज़ शायदि जो अची रहियो आहे आवाज़ न न असांजो न आहे तव्हां ॾांहुं शोर अच्छा हलो ठीकु आहे भला शोर जी हूंदो जी बहरहाल हिन प्रोग्राम खे जेके दोस्त ॾिठो आहे उन्हनि खे गुज़ारिश इहा आहे त हीअ वधि खां वधि शेयर कयो जीअं वधि खां वधि आशिक़ रसूल असां जेके नात ख़ान उन्हनि जी नात ॿुधी सघनि उलमा इकराम जी बयान ॿुधी सघनि सो इंशाल्लाह सुभाणे वरी मिलंदासीं पोस्टर जेको आहे मां शेयर करे रहियो आहियां तो आख़िर में साईं कारी मंठार साहब शाहनवाज़ तव्हांजो महिरबानी असां खे तव्हां टैब नओं जॉइन कयो ऐं इंशाल्लाह सुभाणे ताईं वेलकम सर ॿार वरी वेलकम गॾु थींदासीं हा
साईं दोस्तनि जी फरमाइश थी रही आहे त शाम तव्हां पंहिंजी आवाज़ में कुझु नात ॿुधाए छॾियो। बिल्कुल सर, बिल्कुल, नात जरूर में जरूर सर। ॿुधायो नात जी फरमाइश आहे। नात जे बोल बि लिखिया अथनि, तो मां पेश कयां थो। मुंहिंजा का तुझे जुल्फन जो भी रंग कारो आ, मुंहिंजा साईं तुझे जुल्फन जो भी रंग कारो आ, सारे कुरान जे हरफन जो भी रंग कारो आ, मुंहिंजा सुभान का अल्लाह, सुभान अल्लाह। तुझे जुल्फन जो भी रंग कारो आ, खयों रब रात जो कसमा तुझे कुंडड़न जे करे, छो तराना रात जे पहरन जो भी रंग कारो आ, मुंहिंजा साईं तुझे जुल्फन जो भी रंग कारो आ, तुंहिंजा काकुल ॾिसी कारा झुड़ इहो रूप झलियो, आकासमान जे ककरनि जो भी रंग कारो आ, मुंहिंजा का तुझे जुल्फन जो भी रंग कारो आ, पेश ही अज़मियवां जा कहिड़ा मिसाल करे, छो त खुद इंसान जे अखड़िन जो भी रंग कारो आ, मुंहिंजा साईं तुझे जुल्फन जो भी रंग कारो आ। हाफिज़ माशाल्लाह असदुल्ला साईं, डायरी माशाल्लाह, सुभान अल्लाह, तमाम ऐं बेहतरीन। हाफिज़ डायरी साहब तव्हां ताईं शायद कमेंट्स शो न थींदा हूंदा इन ते न साईं। तव्हां ताईं शो थियनि पिया ख़ैर साहब कमेंट्स? न सर, न कमेंट असां कोन था शो थियनि। अच्छा, बस सुभाणे खां इंशाल्लाह इहा बि कंदासीं कोशिशि त सुभाणे तव्हां ताईं कमेंट्स पहुचनि, तव्हां बि कमेंट्स पढ़ी सघो सही। इंशाल्लाह। ऐं इम्तियाज़ बगदादी साहब लिखी रहिया आहिनि त माशाल्लाह बेटा ज़बरदस्त, वॾी महिरबानी। हाफ़िज़ मुस्तकीम कादिर साहब लिखियो आहे मैंने शेयर कर दिया। अच्छा, वॾी महिरबानी साईं। ऐं गुलाम मुस्तफ़ा हेलो, हालेपुर साहब, अच्छा तव्हां ॻाल्हाए रहिया आहियो शायद शाहनवाज़? प्रोफेसर साईं इम्तियाज़ अली बगदादी बेहतरीन उलमा इकराम आहिनि, उनखे प्रोग्राम में शामिल कबो हा बिल्कुलु इंशाल्लाह। बिल्कुलु इंशाल्लाह शामिल दोस्तनि खे कंदासीं। रमज़ान जे बारे में ॿुधायो। हा सुभाणे खां इंशाल्लाह। इंशाल्लाह कोशिश इहा हूंदी त जेके बि सिंध जा नातख़ान आहिनि या आलिम सगूर आहिनि उन्हनि खे इंशाल्लाह लाइव वठंदासीं। हा त ईअं कोशिशि आहे हा इंशाल्लाह, जेके बि सुठा सनाख़ान आहिनि उलमा इकराम आहिनि सभिनी खे असां लाइव जी वठंदासीं। बिल्कुलु। ऐं नातूं थींदियूं। गुलाम मुस्तफ़ा हालेपुर साहब जंहिंजो शॉर्ट फॉर्म है GM, इहे जेको आहे सो सोशल मीडिया ते ॾाढो एक्टिव हूंदा आहिनि, यूट्यूब ते ख़ासि करे उन्हनि जो मैसेज अची रहियो आहे। ऐं मुंहिंजा जेके पोस्टर हूंदा आहिनि यूट्यूब ते या जेको हींअर पोस्टर ठहंदो उहो बि इन्हनि जी महिनत हूंदी। ऐं माशाल्लाह। कारी मंठार साहब तव्हां बि मूंखे पंहिंजी पिक्चर जेकी आहे मूंखे व्हाट्सअप करे छॾियो प्रोग्राम जे एंड में, त उहो बि माशाल्लाह बसि बेहतरीन माण्हू आहे। हा ज़बरदस्त माण्हू आहे। ऐं इंशाल्लाह वकार अहमद कादरी साहब ॾिसी रहिया आहिनि, मज़हर अब्बासी साहब जेके लाड़का नाता आहिनि उहे बि ॾिसी रहिया आहिनि, लिखी रहिया आहिनि क्या हाल है अलहमदुल्ला। मोबाइल खे लेफ्ट साइड ते स्वीप कर। अच्छा मोबाइल कान्हे त असल में असां जेको आहे सो हींअर मोबाइल तां ही न पियो हले प्रोग्राम,
लैपटॉप प्रोग्राम हली रहियो आहे छो जो मोबाइल ते हली सघे लैपटॉप सां अची रहियो न त मोबाइल तां हलिया त पोइ ईज़ी हो बिल्कुलु पोइ त हर को लाइ वेठो हुजे हा तो हाँ इंशाल्लाह सर सही ॻाल्हि आहे। सही पहुचा घर वठण था सही बिल्कुलु काफ़ी दोस्त ईअं सम्झनि था त शायदि हीअ मोबाइल तां हले थो ऐं छा पर ब्रॉडकास्टिंग जेका आहे इहा तक़रीबन लैपटॉप मां थिए थी। हाँ बिल्कुलु लैपटॉप मां थिए थी ऐं लैपटॉप में अगरि हुजे त उहो ईज़ी आहे बिल्कुलु बाक़ी हूअं जेको आहे जी मोबाइल में काफ़ी कोशिशि कयूं मोबाइल जो रिज़ल्ट सुठो हूंदो आहे ऐं काफ़ी दोस्त लिखी रहिया आहिनि त तव्हां वटि आई फ़ोन आहे उन मां अगरि तव्हां लाइव अचो उन मां बिल्कुलु कोशिशि कई पर मां न अची सघियुमि लाइव इन करे मां लैपटॉप सां अची रहियो आहियां इनशाला कोशिशि आहे सुभाणे जेकी वेब गेम गेम थिए लैपटॉप सुभाणे असां लाइव ईंदासीं उन मां जेका इनशाला अदब तमामु घणो मज़ो अची रहियो आहे वॾी महिरबानी सुभाणे तव्हां सां गॾु कंदासीं वरी ॿुधाईंदो हलां त असां मशहूरु सना ख़ान मुस्तफ़ा कारी पंठार साहब जेके असांजा नवाब शाह जा आहिनि बहितरीन सना ख़ान मुस्तफ़ा कारी बि ऐं मां ख़ासि करे जेको जुमो आहे उहो मां साईं सां गॾु अदा थींदो आहे जुमो साईं जन जे नमाज़ पढ़ंदा आहियूं ऐं तमामु हिकिड़ो मज़ो अचे थो ॿी ॻाल्हि इहा आहे हिकिड़ो चवंदा आहिनि त हुते मुश्किल कजे इहा आहे जॾहिं नमाज़ फर्ज़ अदा थींदो आहे त मूंखे ईअं लॻंदो आहे त ही शायदि मां हुयां पाक जेका सुबुह में मूंखे नमाज़ उहो कोई मज़ो वठंदो आहियां सलाम ऐं आमीन हीअ आमीन। प्रोग्राम जेको वक़्तु जेको आहे उहो बि असां लिखंदासीं पोस्ट मैसेज अची रहिया आहिनि इनशाला मुंहिंजे पेज तां जेको पोस्टर ईंदो हिन पोइ मुंहिंजे खां इजाज़त वठिजे ठीकु आहे सर ठीकु आहे ठीकु। सलाम महिरबानी वालेकुम। साईं वॾी महिरबानी आवाज़ तव्हांजो कटिजे थो अच्छा बसि सुभाणे इनशाला कोन कटिजंदो ठीकु आहे महिरबानी साईं